ख़ूबसूरत अदाकारा अलीज़े शाह स्कैंडल्स जी राणी बणिजंदी पई वञे। पाकिस्तान जी मनमोहणी अदाकारा अलीज़े शाह जे हवाले सां हिकु स्कैंडल कुझु वक़्तु अॻु साम्हूं आयो हो, जॾहिं त हाणे संदसि हिकु ॿियो स्कैंडल बि साम्हूं अची वियो आहे। पहिरियां फनकार बिरादरी तरफ़ां अलीज़े शाह ते इल्ज़ाम लॻायो वियो हो त अदाकारा जो साणनि रवैयो सुठो न आहे रहियो। मासूम चेहरे जी मालिक हिन अदाकारा खे पाकिस्तान शोबिज़ इंडस्ट्री में कमु कंदे केतिरा ई साल गुज़री चुका आहिनि, जंहिं ते खेसि पुराणी अदाकारा नथो चई सघिजे। हीउ केतिरनि ई प्रोजेक्ट्स में कमु करण सबबि अदाकारी ऐं पेशेवराणनि कानूननि खे सुठे नमूने सम्झंदी आहे, पोइ बि संदसि गैर पेशेवराणे रवैये सबबि हिकु ॿियो स्कैंडल बि साम्हूं अची वियो आहे। रिपोर्टनि मूजिबि हिकु प्रोडक्शन हाउस तरफ़ां मुतहिदा प्रोड्यूसर्स एसोसिएशन में अदाकारा अलीज़े शाह ख़िलाफ़ शिकायत दाख़िल कराई वई आहे। प्रोडक्शन हाउस जो चवणु आहे त संदन प्रोजेक्ट ते कमु करण दौरान अलीज़े शाह अणवणंदड़ रवैयो इख़्तियार कयो ऐं बिना ॿुधाइण जे शूटिंग छॾे ॾिनी। प्रोडक्शन हाउस जो चवणु आहे त अदाकारा जी शूटिंग छॾण जे करे संदन कम में रंडक पइजी वई ऐं खेनि माली नुक़सान बि भोगणो पियो आहे। यादि रहे त इन खां अॻु बि केतिरा ई फनकार अलीज़े शाह जे अणवणंदड़ रवैये ख़िलाफ़ शिकायत करे चुका आहिनि, जिन में यासिर नवाज़, ज़रनिश ख़ान ऐं नवीद रज़ा शामिल आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk